अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? ठीकु ठाक आहियो? SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में पुछा कयल सवालनि जो असांजो सिलसिलो हली रहियो हुयो। उन सिलसिले में असां जेके बि कैंडिडेट्स खां सवाल पुछा वञनि था इंटरव्यू में, उहे ईंदड़ वक़्त जे लाइ महफ़ूज़ कयूं पिया या जन जा इंटरव्यू हाणे आहिनि, ताकी उन्हनि खे हिकिड़े ट्रेंड जी ख़बर पवे त कहिड़े ट्रेंड जा जेके सवाल पुछा वञनि था। उन सिलसिले में ही इंटरव्यू नंबर 14 आहे, जेको तव्हां सां मां हाणे शेयर कयां थो ऐं गॾोगॾु गुज़ारिश कयां थो, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली इनखे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, कैंडिडेट खे चयो वियो त पंहिंजो तारीफ़ करायो पहिरियां, उन खां पोइ पंहिंजे तारीफ़ में हुन CGPA जो ज़िक्र कयो हूंदो, या वरी हुननि जे अॻियां हिकिड़ो जेको आहे तव्हां जेको फार्म फिल कंदा आहियो न SPSC जी वेबसाइट ते, उन फार्म जी कापी हुननि जे आॾो रखियलु हूंदी आहे। उन में जेका जेका तव्हां तालीम ॼाणाईंदा आहियो त उन्हनि वटि सॼो कुझु अॻियां पियो हूंदो आहे। पोइ उतां को CGPA या त कैंडिडेट पाण उनजो ज़िक्र कयो हूंदो तारीफ़ में, या वरी जेका इंटरव्यू वठे थो, इंटरव्यू वठंदड़, उन जी CGPA ते नज़र पई हूंदी त हिन जी सुठी आहे या केतिरी आहे। पोइ उतां ई हिकिड़ो सुवालु ठहियो हूंदो त CGPA जो फुल फार्म ॿुधायो। 3 नंबर ते सुवालु कयो वियो त MA सिंधीअ में कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट पढ़िया अथव। हाणे इहो सुवालु बार बार ऐं हर हिकु कैंडिडेट खां मोस्टली थियो आहे, ताकी उन्हनि खे हिकु त इन में तव्हांखे छा करिणो आहे त सिर्फ़ु नाला न आहिनि यादि करणा, त सिंधी जा जेके ही सब्जेक्ट हुया MA सिंधी में, उन में हूंदो अथव पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4, पेपर 5। अहिड़े ई तरीक़े सां तव्हांखे बि पेपर 1 में कहिड़ो सब्जेक्ट हो, पेपर 2 में कहिड़ो सब्जेक्ट हो, पेपर 3 में कहिड़ो सब्जेक्ट हो, इन सीक्वेंस वाइज़ सां तव्हांखे ॿुधाइणो आहे। अगरि तव्हां इंटरव्यू जी तयारी कयो था त इन अहिड़े तरीक़े सां हुनखे लिखी छॾियो। 4 नंबर ते नसर जूं सिन्फ़ूं ॿुधायो। 5 नंबर ते आतम कहाणी छा आहे। 6 नंबर ते पुछा कई वई सवानाए उमिरी छा आहे। खाके ऐं सवानाए उमिरी में फ़र्क़ु ॿुधायो। हाणे आतम कहाणी, सवानाए उमिरी, खाके, इन टिनी में फ़र्क़ु अचनि था। कॾहिं आतम कहाणी जो सवानाए उमिरी में फ़र्क़ु था पुछा कनि, त वरी कॾहिं खाको जेको आहे हाणे पेश कयो अथऊं उन में, ठीकु आहे। 8 नंबर ते आहे जनब गुज़ारिम जनसी कंहिंजो लिखियलु किताबु आहे ऐं कहिड़ी सिन्फ़ में लिखियलु आहे। हाणे हीअ जेको आहे न जनब आहे, हिकु त इहो अॻे मां बि हिनखे जुंब गुज़ारिम जनसी पढ़ंदो हुउमि, पर मां ग़लति हुयुमि। जनब गुज़ारिम जनसी, जनब यानी कि उमिरि, हयाती, हयाती गुज़ारिम जनसी। साईं GM सैयद जो जेको आहे इहा आतम कहाणी आहे, उन जी लिखियलु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ 9 नंबर ते पुछा कयो वियो मुंहिंजी मुख़्तसर आतम कहाणी कंहिंजी तसनीफ़ आहे। इहा अलामा दाऊद पोटे जी तसनीफ़ आहे। उन खां पोइ पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी कंहिंजो लिखियलु किताबु आहे। इहो बि साईं GM सैयद साहिब जो लिखियलु आहे, ठीकु आहे। 11 नंबर ते नाविल पढ़ाॾो सोई सॾु कंहिंजो लिखियलु आहे ऐं उन जे ॿिए हिसे जो नालो छा आहे। हाणे इहो जेको नाविल पढ़ाॾो सोई सॾु आहे, इहो सिराजुल हक़ मेमन साहिब जो लिखियलु आहे ऐं इहो नाविल माना तारीख़ी नाविल आहे, पूरो करे थो। त वरी उनजो ॿियो हिसो जेको आहे मरण मूसी आव नाविल आहे, वरी उहो ॿियो उनजो ई माना ईअं सम्झो त ॿियो हिसो आहे। उन खां पोइ 12 नंबर ते कंवर पाड़ू पातार में भंवर भरे आकाश। हाणे इहो कंवर आहे या कंवल आहे, मूंखे जेको आहे मैसेज में कंवर ई मिलियो लिखियलु, त मां इहो ई लिखी छॾियो। इहो बैत मुकमल कयो, माना इहो मुकमल करण जे लाइ चयो वियो। उन खां पोइ 13 नंबर ते मरे जीउ त माणे जानब जो जमाल। इहो बैत कहिड़े सुर में आहे, सुर पुछा कई वई। 14 नंबर ते फ़रदा लफ़्ज़ जी माना ॿुधायो। 15 नंबर ते ससुई जा वेरी केतिरा हुआ। हाणे इहो जेको सुवालु आहे न, इहो 7 ससुई जा वेरी हुआ। हाणे इहो हिकिड़ो शेर जी सूरत में आहे, ठीकु आहे न। उहो बहितर आहे त शाह लतीफ़ जो शेर आहे, बैत आहे। उहो बैत तव्हां 2-3 सिटनि जो आहे या 4 जो सिटनि जो, मूंखे यादि नथो अचे। बहरहाल उन में पहिरियों, ॿियों, टियों, ईअं ई माना हिकिड़ी सुठे नमूने सां शाइरी वारे अंदाज़ में ॼाणायल आहिनि। उहो तव्हांखे बैत बि यादि हुजे, 7 वेरी बि यादि हुजनि। उन खां पोइ वाहिरे जी वीर जी माना ॿुधायो। अंदरि जनी उञ कहिड़ी सिन्फ़ जो किताबु आहे। नातर केरु हुई। हाणे नातर वरी जेको आहे इहो मूमल राणे जे किसे में, आई थिंक मूमल राणे जे, हा मूमल राणे जे किसे में, मूमल जी शायदि बानी नातर नालो हुअसि।
वरी बि इन जी तव्हां हिस्ट्री पंहिंजी जेका आहे उहा नोट करे छॾिजो। मोखे जे किरदार ते पंहिंजी राय ॾियो। 20 नंबर ते आगा सलीम जे नावलनि जा नाला ॿुधायो। हे जेको मोखे जे किरदार ते मोखे ऐं मातार दास्तान आहे उन मां उन जे किरदार ते पंहिंजी राय लाइ पुछा कई वई आहे। आगा सलीम जे नावलनि जा नाला ॿुधायो। हाणे आगा सलीम जे नावलनि जा नाला ॿुधाईंदे हुन हमा ओस्त बि जेको आहे चयो हूंदो। ऊंधाई धरती रोशन हथ, चंड जा तमन्नाई, इहे जेके नावल आहिनि आगा सलीम जा आहिनि। ऐं हमा ओस्त जो जेको आहे उन जे बारे में जेका आहे वरी हिन खां सुवाल कयो त हमा ओस्त छा जे बारे में आहे। उन खां पोइ 22 नंबर ते आहे सिंधी अदब में मशहूरु तारीख़ी नाविल कहिड़ा कहिड़ा आहिनि। हाणे कुझु तारीख़ी नाविल जेके आहिनि तव्हांखे ॼाण हुजणु खपे, जीअं पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसी आओ। हमा ओस्त बि जेको आहे इहो तारीख़ी नाविल आहे जंहिंमें शाह इनायत शहीद जेको नारो हुयो जो खेड़े सो खाए, ऐं उन्हनि मुग़लनि सां जेका आहे उहा जंग कई हुई। ऐं इन ई दौर में शाह अब्दुल लतीफ़ भेटाईजन बि आहिनि। इन में तारीख़ी बि आहे, वरी तसौफ़ बि आहे। त हिकिड़ो बहितरीनु नमूने सां इहो आगा सलीम उनखे बयानु कयो आहे। सुरंदो कंहिं ईजाद कयो। इहे हुया हिन जा 23 सवाल जेके तव्हां जे आॾो पेश कया। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।